जी नाज़रीन, असां सदाम मेडिकल सेंटर जमाली कोट में पहुता आहियूं। सो हिते फ्री मेडिकल कैंप लॻल है। सो अचो तो डॉक्टरनि खां मरीज़नि खां पुछूं तो ही मेडिकल कैंप जो जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। तो पैसनि सां या फ्री में छा? फ्री में। अच्छा, चेकअप वगैरह? हाँ, चेकअप सब कयो सही। देखो तव्हां शहर खां जे लाइ नथा वञो? शहर में भी दवा वठी ईंदी आहियां, खाईंदी आहियां। 12 साल थी विया बाक़ी शुगर के। अच्छा। हाँ, शुगर घणो आहे, घुमियो थी पेरों गाड़ी नथी घुमी सघां चंपल खां बिना। ही तो वॾो डॉक्टर आहे शुगर जो। वरी हाणे डॉक्टर ईअं तो वठंदा आहियूं दवा न, लाड़काणे भी खाईंदा आहियूं, उते भी आहियूं। हिकिड़े भी हाणे ॿुधोसीं डॉक्टर साहब वॾो आयो आहे तो हुनजे करे आयोसीं दवा वठी। ठीक है। साईं, मुझे यो तमाम सादो सवाल है। हिन कच्ची आबादी में अवां वटि जेके पेशेंट अचनि था वो कहिड़े कहिड़े बीमारी? जनरल मेडिसिन असां वटि घणी आहे। जनरल बीमारियुनि जा घणा आहिनि, जीअं मलेरिया है, बुखार आहे, डायबिटीज़ आहे, ब्लड प्रेशर आहे, इहे असां वटि घणा आहिनि। हिन इलाइक़े में इहे घणा एच पाइलोरी भी आहे, ॿिया बि आहिनि असां वटि, पर असां वटि घणा इहे जनरल जा पेशेंट। इहे बीमारियूं छाजे करे हिते वधीक अथनि? हिते सफ़ाई न आहे, खाइण पीअण जो खुराक जो माण्हुनि खे ख़बर न आहे। उहे पंहिंजी मर्ज़ीअ सां जेकॾहिं गोश्त खाईंदे त खाईंदे रहंदे 3 वेला, ॿुधो साईं, जेकॾहिं ॿी का शइ आहे त उहा बि ईअं कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं उनखे वज़न मुताबिक़ खाइणु खपे, जीअं तरीक़ो हूंदो आहे, त एॾी बीमारी न थिए। खुराक ते वॾो असरु पवंदो आहे बॉडी ते, मैदे ते। मैदे खे बि ओतिरो ई वक़्फ़ो हुजे जेतिरो असांखे निंड जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया कि आप लोग आए कवरेज करने के लिए। ये कराची का फैसिलिटी एरिया है जमाली कोट, और यहाँ पर जो है पेशेंट्स में बिल्कुल भी मतलब अवेयरनेस नहीं है इलाज के हवाले से। शुगर जो है वो 500 तक यहाँ पर आ रही है, कोलेस्ट्रॉल बहुत बढ़ा हुआ है, लेकिन मरीज़ों को पता ही नहीं है कि हमारे साथ क्या हुआ है। तो यौम पाकिस्तान की मुनासबत से जो है डॉक्टर सद्दाम साहब ने हमसे रिक्वेस्ट की थी कि यहाँ पर एक कैंप अरेंज किया जाए। तो हम कराची से कार्डियोलॉजिस्ट और डायबिटोलॉजिस्ट को लाए हैं, जिसके लिए हमने यहाँ पर एक गरीबों के लिए कैंप अरेंज किया, जिसमें फ्री जो है हम अद्वियात शुगर की हो, कोलेस्ट्रॉल की हो, ब्लड प्रेशर की हो, दिल की हो, मैदे की हो, खारिश की हो, वो जो है मुफ्त फराहम भी कर रहे हैं। और साथ साथ अभी तक हम जो है वो तकरीबन 50 से ऊपर पेशेंट जो है वो उनका मायना कर चुके हैं, और कुछ मार्केट में उनको फ्री अद्वियात जो है वो सैंपल की सूरत में जो है फराहम किए हैं कि उन लोगों की जान बचे और वो इसकी पेचीदगियों से आगे जो है वो बचे रहें। पता ही नहीं है कि उनको जो है शुगर हो चुकी है या उनका कोलेस्ट्रॉल जो है वो बढ़ चुका है। तो बहुत सारे ऐसे पेशेंट थे कि जिनका हमने अभी टेस्ट किया तो उनको मालूम पड़ा, और कुछ गुर्बत की वजह से यहाँ पर जिनको पता भी था कि जो है वो उनको शुगर है, कोलेस्ट्रॉल है, तो वो दवाई नहीं इस्तेमाल कर सकते थे। तो हमने जो है अॼु 23 मार्च के सिलसिले में जीअं छुट्टी जो ॾींहुं आहे त असां हिते कैंप हणाई आहे, फ्री कैंप जमाली कोट में। डॉक्टर साहब भी तमाम सुठो असां सां ताउन कियो आहे। असांजी इहा ई कोशिशि आहे त असां हर महीने में या हर हफ़्ते में असां पूरी कोशिशि कयूं त ॻोठनि में अवेयरनेस ॾियूं। हिते असां डॉक्टर जेके असां वटि आहिनि, जनरल फिजिशियन, दिलि जो डॉक्टर थी वियो, डायबिटीज़ जो थी वियो, छो त ॻोठनि में तव्हांखे ख़बर आहे त अवेयर फिजिशियन, दिलि जो डॉक्टर थी वियो, डायबिटीज़ जो थी वियो, छो त ॻोठनि में तव्हांखे ख़बर आहे त अवेयरनेस तमामु घटि आहे। त हिकिड़ी बीमारी मां अलाए केतिरियूं बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि। असां कोशिशि करे इहो ई कॉन्ट्रीब्यूशन कयो आहे डॉक्टर सां गॾु। त मां पाण मेडिकल रैप आहियां, असां सैंपल वग़ैरह डॉक्टरनि खे प्रोवाइड कया त जीअं मरीज़नि खे शिफ़ा मिली सघे। इहो चवणो हो त हिते सफ़ाई सुथराई न हुजण जे करे, मच्छरनि जे करे ही जेके वधीक बीमारियूं पैदा थियनि पियूं, सो हितों जे माण्हुनि खे पंहिंजी शुगर ऐं पंहिंजे ब्लड प्रेशर जी बि ख़बर कान्हे उहे केतिरे हद तक वधी चुको आहे। ऐं उन जे लाइ तमामु डॉक्टरनि वटि अस्पतालनि में घटि विझाइनि, टेस्ट घटि कराईंदा आहिनि, उन करे बीमारियूं वधीक आहिनि। फारूक कराची।